सूरह निसा है। चूंकि ही शादी जो प्रोग्राम आहे जंहिंमें तव्हां असां हिते गॾु थिया आहियूं, ही शादी अहिड़ो मसइलो आहे अल्लाह तबारक ताला जल शानहू सभिनी मखलूकात जे अंदर इहो सिलसिलो रखियो हर मखलूक में अल्लाह ताला जोड़ा जोड़ा ठाया। जानवरनि जे अंदर, पखियुनि परंदनि जे अंदर हलाल जानवर हुजे, हराम जानवर हुजे, नंढड़े में नंढड़ो जीत हुजे, जे नर आहे त मादी आहे। जेकॾहिं को जानवर आहे उन्हनि जे अंदर बि अल्लाह ताला इहो सिलसिलो रखियो जंहिंजे करे ही दुनिया जे अंदर उन्हनि में वाध ऐं वीझ आहे। इंसाननि जे अंदर बि इहो सिलसिलो आहे, लेकिन मुस्लमाननि जे अंदर हिकिड़ो शादी जो बाक़ायदा हिकिड़ो जेको सिलसिलो आहे निकाह आहे ऐं उन में जेके माण्हू निकाह जे ज़रिए सां जुड़नि था ऐं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि था ऐं पाकीज़ा तरीक़ो इस्लाम ॾिनो आहे इंसाननि खे। ज़िंदगी गुज़ारण जो पाकीज़ा तरीक़ो जेको आहे इस्लाम ॾिनो आहे। ऐं मुस्लमाननि जे अंदर इन तरीक़े खे राइज कयो वियो ऐं अल्लाह जे रसूल करीम अलैहिस्सलाम पछाड़ीअ में वेंदे वेंदे ॿ वसियतूं कयूं। निमाज़ जी पारत अथव, निमाज़ जी पारत अथव, निमाज़ जी पारत अथव, यानी कंहिं बि सूरत में इन निमाज़ खे अॻिते पोइते न कजो। दुनिया जो कारोबार तव्हांजो अॻिते पोइते थिए, दुनिया जा कमकारियूं अॻिते पोइते थियनि, लेकिन निमाज़ जी पारत अथव, इन खे पंहिंजे टाइम सां अदा कयो। ऐं उन खां पोइ फरमायूं त पारत पंहिंजे ज़ालुनि जे बारे में, पंहिंजे घर वारनि जे बारे में तव्हांखे पारत हुजे। छो त अल्लाह जो नालो वठी करे विच में विझी तव्हां इन्हनि खे वठी आया आहियो। ही कैदियाणियूं कोन्हे, ही तव्हांजो नौकरियाणियूं कोन्हे, ही तव्हांजो बानियूं कोन्हे, गुलाम कोन्हे, लेकिन अल्लाह जे नाले जे करे जेको विच में आयो, जेको क़ुरान पढ़ियो वियो ऐं इन बंधन में तव्हां ॿधिजी वियो, तव्हांजो निकाह थी वियो, शादी थी वई, लेकिन उन जी इज़त ईअं करियो जीअं हिकिड़े इंसान जी इज़त कबी आहे, औरत जी इज़त कबी आहे। इन जे बारे में नबी अलैहिस्सलाम फरमायो तव्हांखे पारत हुजे। ऐं क़ुरान फरमायो व इन खिफ्तुम अल्ला तुक़सितू फिल यतामा फनकिहू मा ताब लकुम मिन निसाए मसना व सुलास व रुबा। शादियूं करियो ॿ ॿ, टे करियो, चार करियो। फ़इन खिफ्तुम अल्ला तादिलू फवाहिद। पोइ जेकॾहिं तव्हां सम्झो इंसाफ़ न करे सघंदासीं, सभिनि खे संभाले न सघंदासीं, पोइ हिकु शादी। ॿिनि खां शुरू आहे। ज़िना जो दरवाज़ो इस्लाम बंदि कयो आहे। शादी जी ज़रूरत आहे, हिकिड़ी कर, ॿ कर, टे कर, चार कर, घर ते सुम्हण जी मोकल कोन्हे। पराए घटनि में निहारण जी मोकल न आहे, वायाती ज़िंदगी गुज़ारण जी मोकल न आहे। अल्लाह ताला हिकिड़ा ज़ाब्ता ठाहिया आहिनि। उञ लॻई पाणी पी, पाणी नथो वणी शरबत ठाहे पी, खंड वारो शरबत न वणियो लीमू न पूड़े विझीस भला, रूह अफ़ज़ा
जामे शीरी ही शरबत जा एतरा किस्म भला बोतल पी जूस पी भला अंबन जो सूफन जो सब तो अल्लाह ताला हलाल कयो फरमाए हिकड़ी शय आहे इन्नमल खमर वल मैसर वल इन्नमल खमर वल मैसर शराब न पी हिकड़ी शय मना कई दुनिया तुंहिंजे लाइ खोले छॾी पानी जा तुंहिंजे लाइ वाह वायई दरिया वायई शाखूं वाटर वायई बोरिंगूं लगाए पानी कढ नलको लगाए पानी कढ पो उन पानी में वरी पो इजाफो फरमाए हिकड़ी शय तोखे मना कई अथमि ऐं इंसान जी डोड़ वरी उन गंद ॾे हूंदी आहे गुंह ॾे हूंदी आहे जेकॾहिं को पी वेहे उन जे भरिसां जेकॾहिं तव्हां वेहो उन जो पीतल आहे तव्हां उन जे भरिसां कोन वेही सघंदो सूफ़ी माण्हू उन जे भरिसां कोन वेही सघंदो पर चए न मूंखे गंद खपे अल्लाह फरमाए थो हेतिरियूं नेमतूं तोखे ॾिनमि तो क़दुरु कोन कयो गंद ॾे वेह त पोइ क़यामत अची तोखे गंद में उछलींदुसि तुंहिंजे लाइ मूं हलाल कयूं ज़ालूं हिकिड़ी परणज ॿ परणज टे परणज चार परणज पर जेकॾहिं ज़िना जो तो दरवाज़ो खोलियो आहे त पोइ तोखे आउं बि ज़लील कंदुसि दुनिया में आख़िरत में ऐं फरमाई ज़िना बिनाए जे ज़िना कई उन जो ॿिज पटिजी वियो पाड़ पटिजी वेंदी ऐं उन खां पोइ इहो व्याज आहे इहो ॾियणो पवंदो हिनखे हिन जे मथां कर्ज़ आहे जेकॾहिं कंहिं माण्हू ज़िना कई आहे पोइ उहो भरींदो पोइ उनजी धीअ भरे उनजी भेण भरे उनजी मिटाणी भरे माइटाणी भरे जेकॾहिं ॿिए जी तो इज़त लाथी आहे त अल्लाह फरमायो मूं बि वाइदो करे छॾियो आहे घर वेठे तुंहिंजी इज़त लाराईंदुसि इन जे करे शादी जो सिलसिलो आहे ऐं नबी अलैहिस्सलाम जे दौर में शादियूं थियूं अॼु त असां वटि वॾियूं शादियूं थियनि थियूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूद आहिनि मदीने जे अंदर आहिनि फजर निमाज़ ते हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु आयो ज़ाफ़रान जा दाग लॻा पिया आहिनि फरमायो जाबिर शादी कई अथई छा चई हा साईं शादी थी वई अल्लाह जो रसूल वेठो आहे मदीने में मौजूद आहे लेकिन उनखे बि ख़बर कोन्हे न दुहिल वॻो न सेरा थिया न मङणो थियो न प्रोग्राम थियो जाबिर शादी करे आयो आहे फजर निमाज़ ते अल्लाह जो रसूल पुछनि था जाबिर शादी थी वई चए थी शादी थी वई चए पोइ भला कुंवारी परणे बेवा चई या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेवा परणियो आहे बेवा छो तूं जवान है कुंवारी परणजी आहे या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबो फोत थियो आऊं अकेलो मूंखे नंढड़ियूं नंढड़ियूं भेनरूं घर में आहिनि इन जे करे बेवा परणियो आहे त इनखे तजुर्बो हूंदो मुंहिंजे घर खे संभालींदी मुंहिंजे नंढड़ियुनि भेनरुनि जो बि ख़्यालु कंदी शादी जो मक़सदु सिर्फ़ हवस कोन्हे शादीअ मां इहो बि मक़सदु हूंदो आहे घर आबाद थिए ऐं सिस्टम हिकिड़ो हले पैगंबर जो साहबी आहे उम्मे हकीम रज़ी अल्लाह ताला साहबियाणी आहे जंग जे मैदान में उनखे तो चवे निकाह कंदी मूंसां जंग जे मैदान में निकाह कंदी मूंसां चए पोइ हींअर त जंग जे मैदान में आहियूं हितां जॾहिं वांदा थी वापसि हलंदासीं इनकार कोन्हे मूंखे शादी थी वेंदी निकाह थी वेंदो पोइ साहबी सगोरो चए थो मूंखे अंदेशो आहे गुमान आहे त सुभाणे जेका जंग थींदी इन में आउं शहीद थी वेंदुसि जेकॾहिं अॼु शादी करी त मूंसां कर उम्मे हकीम रज़ी अल्लाह ताला फरमायो बिस्मिल्लाह शादी थी वई रात उन खेमे में गुज़री आहे सुबुह जो जीअं जंग थी सिफूं लॻियूं पोइ साहबी सगोरो रज़ी अल्लाह ताला शहीद थी वियो
वो पैगंबर जो साहबी उन जंग जे अंदर शहीद थियो। के पुछो तोखे बुधाए भी पियो ताऊं शहीद थी विंदुसि, पो तो इन सां निकाह छो कयो? जे मुंहिंजो पहिरियों मुड़ुस जेको उहो बि शहीद थियो, वरी ॿियो मुड़ुस जेको उहो बि शहीद थियो, क़यामत जे ॾींहुं ॿिनि शहीदनि जी ज़ाल थी उथंदी। अंदाज़ो कयो उन्हनि कीअं पंहिंजूं ज़िंदगियूं गुज़ारियूं। आसान में आसान इस्लाम में शादी आहे, वरी असां ॾुखियो अहिड़ो कयो आहे हिनखे जो असांजी सॼी ज़िंदगी इन में थी गुज़रे। तगो दो में, इन डोड़ में पुट जी शादी करणी आहे, धी जी शादी करणी आहे, ही गॾु करणो आहे, हू गॾु करणो आहे। अल्लाह जे रसूल इन रसूमात खे, इन्हनि शयुनि खे रिजेक्ट कयो ऐं आख़िरी हज जे मौक़े ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीह रहिया, फरमायूं जेके जाहिलियत जे ज़माने जूं रस्म हुयूं उहे अॼु मोहम्मद रसूल जे पेरनि जे हेठां रसूमात ख़तम थी वयूं। अञा पंहिंजे बहिराड़नि में सिस्टम चङो थो हले। शहरनि जे अंदरि एॾो ॾुखियो माहौल आहे, एॾो ॾुखियो माहौल आहे। जेके असांजा हिंदुस्तान मां ॿाहिरि आया आहिनि, न्याणी परणाइण उन्हनि जे लाइ वॾो मसइलो आहे। कॾहिं कॾहिं घोटे था चेक कंदा आहिनि, बाबा हीअ असली शइ ॾेज में तो कोन ॾिनी आहे, स्त्री आहे त असली कोन्हे, चाइना वारी आहे। हीअ जेका बत्ती तो ॾिनी आहे हथ बत्ती, इहा चाइना वारी आहे। ही जेके बेड ऐं पलंग तो ॾिना आहिनि इहे सही कोन्हे, इन तां निकाह फिटी वेंदा। अल्लाह तला चट थी वेंदो आहे, ज़िंदगी जी कमाई उन्हनि जी ख़तम थी वेंदी आहे। बहरहाल ही सिस्टम आहे। वरी बि असां हिते माहौल ॾिसूं था, जंहिं शादीअ में असीं वेठा आहियूं, क़ुरान जो प्रोग्राम थियो आहे, क़ुरान पढ़ियो वेंदो, ऐं त मिड़ी घड़ी खनि अची वेठो आहियां। ख़तीब साहब त हाणे अचनि था इंशाअल्लाह, उहे तव्हांखे क़ुरान ॿुधाईंदा। ऐं पेशावर ख़तीब कोन आहियां, लेकिन दोस्तनि दावत ॾिनी, सॾु कयो, मिड़े सॾ में सॾु भरे अची हाज़िर थियासीं। तव्हांजी ज़ियारत नसीब थी। अल्लाह ताला तव्हां असांखे अहिड़ियूं शादियूं करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। उन सां गॾोगॾु छा थींदो त बचड़ा जेके आहिनि नेकोकार पैदा थींदा। अञा शादी थी आहे त क़ुरान पढ़ियो वियो, इंशाअल्लाह इन घरनि जे अंदरि इहो दीनी माहौल हूंदो। बचड़नि जे कननि ते जीअं उथंदा, जीअं ॼमंदा क़ुरान पींदो, ऐं पोइ इहे आलिम थींदा, हाफ़िज़ थींदा, दीन जा दाई थींदा ऐं दीन जी ख़िदमत कंदा इंशाअल्लाह ताला। अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे दीन जी ख़िदमत जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं दीन ते ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग।